मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर कंहिं औरत जा 2 या 3 मुड़ुस मरी विया ऐं उहा जन्नत में कहिड़े मुड़ुस सां गॾु हूंदी, पहिरें सां, ॿिएं सां या टें सां? हा, थींदो आहे न साईं। ईअं तमामु औरतूं जे निकाह कयो, पहिरियों शादी कयूं, मुड़ुस जेको आहे मार्केट खां शॉर्ट थी वियो, यानी मरी वियो। वरी ॿियो मुंहिंजे आॾो बि इहे काफ़ी औरतूं गुज़रियूं आहिनि त ॿियो निकाह कयूं, उहो बि मुड़ुस जेको मार्केट खां उड़ी वियो, यानी अलाह खे प्यारो थी वियो। टियों कंदो उहो बि जेको आहे प्याला करे ग़रीब। त हाणे इहा औरत हाणे जन्नत में नटी आहे, वञे त पोइ इहे कहिड़े मुड़ुस सां गॾु हूंदी? हा साईं, अजीब ॻाल्हि आहे न इहा। त कहिड़े सां गॾु हूंदी? इहे त 3 हिते ग़रीब बीठा आहिनि। साईं लास्ट वारे सां हूंदी, लास्ट 3 सां जन्नत में गॾु हूंदी। ॻाल्हि सम्झ में आई न? पहिरियों जेको वियो न इहो उड़ी वियो, बसि इहो खाते में न ईंदो। ॿिए सां निकाह कई, इहो बि मरी वियो न, इहो बि खाते में न ईंदो। टियों जेको हुयो न, इन जी मौजूदगी में जेकी आहे मुड़ुस मरी वियो या पाण मरी वई आहे औरत, जंहिंजी हालत में मरी वई आहे ऐं इन खां बाद में ॿियो निकाह न कयईं, त इन सां गॾु जेको आहे जन्नत में हूंदी। दलील हाणे तव्हां दलील घुरंदव न, दलील कहिड़ो आहे साईं? दलील इहो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तमामु घणियूं अज़वाज मुतहरात जंहिंजो पहिरियों निकाह थियल हुयो, ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में निकाह अचण खां बाद में अल्लाह जे नबी फरमायो सभु मुंहिंजूं घर वारियूं जन्नत में अम्मा सां गॾु हूंदियूं। त पहिरियों मुड़ुसु बातिल थी वियो न? त अल्लाह जे नबी जूं तमामु हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जेकी न्याणी आहे, त इन जो बि पहिरियों ॿिए हंधि निकाह थियल हो न? त अल्लाह जे नबी फरमायो हे जेके बि मुंहिंजूं घर वारियूं आहिनि न, हे सभु मां सां जन्नत में गॾु हूंदियूं।